अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध राउंडअप में भली कार मां आहियां रोशनी मेमण। नाज़रीन सभ खां पहिरीं अव्हां खे ॿुधाईंदासीं हारियुनि जे हक़नि लाइ जाखोरींदड़ कामरेड हैदर बख्श जतोई जी हैदराबाद में वरसी मल्हाई वई। इन हवाले सां पेश आहे शौकत मेमून जी हीअ रिपोर्ट। सिंध हारी जी, सिंध मज़दूर जी, सिंध मज़लूम जी, सिंध मजबूर जी, सिंध कंहिं मीर या पीर जी कीन, सिंध दौलत उन्हीअ जी जो मिस्कीन। समूरी हयाती हारियुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदड़ अॻवान बाबा सिंध कामरेड हैदर बख्श जतोई जी 55वीं वरसी हैदराबाद में मल्हाई वई। वरसी तकरीब खे सियासी समाजी शख्सियतुनि, क़ौमपरस्त अॻवाननि, दानिशवरनि, अदीबनि, वकीलनि ऐं साञा ऐवंदनि शिरकत करे ख़िताब कयो। अॻवाननि बाबा सिंध कामरेड हैदर बख्श जतोई खे भरपूर लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। बाबा सिंध हैदर बख्श जतोई गरीब खानदान में पैदा थी करे बादशाह ताईं पहुतो। जे दबन में वञी, बस में वञी पंफलेट विराया ऐं हारनि खे तबकाती शऊर ॾिनो। अॻवाननि सिंध जे ॿरंदड़ मसइलनि, सिंध मां निकिरंदड़ तकरारी कैनालनि, कारपोरेट फार्मिंग ज़रिए ज़मीनूं विकिणण ख़िलाफ़ ऐं ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ बि आवाज़ उथारियो। इन मौक़े ते कामरेड समर हैदर जतोई, अहमद नवाज़, कामरेड ताज मरी, बदर चना, एडवोकेट GM लगारी ऐं ॿियनि जो चवणो हो त कामरेड हैदर बख्श जतोई तारीख़ जो अनमोल किरदारु आहे जेको हारियुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदे हमेशह लाइ अमर थी वियो। अॻवाननि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जो हारी हिन वक़्त बि केतिरनि ई ज़ुल्मनि जो शिकार आहे। सिंध मां निकिरंदड़ कैनालनि सां बि सभ खां घणो सिंध जो हारी मुतासिर थींदो। अॼु बाबा सिंध हैदर बख्श जतोई जी 55वीं वरसी आहे। सिंध जी सूरत हाल ॾाढी गंभीर आहे। 6 कैनाल जेके ठाहिया पिया वञनि उन्हनि जे लाइ ऐलान कयो वियो आहे त हाणे सिंध हारी कमेटी रोडनि रस्तनि ते ईंदी, हारी गॾु करे तहरीक हलाइबी सिंध में। हैदर बख्श जतोई खे जेका त ॾिसजे थो त उनखे इहो ॾिसणो पवंदो त हैदर बख्श जतोई हिक ई वक़्त ते हारियुनि जो जेको आहे अॻवान हुयो, उन बटई हारी तहरीक कामयाब कराई, उन टेनेंसी एक्ट करायो, उन जेका है उन सां गॾोगॾु हैदर बख्श जतोई हारी अॻवान सां गॾोगॾु हिकिड़ो क़ौमी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ जेको आहे सो माण्हू हुयो। हैदर बख्श जतोई सिंध जी तारीख़ जो अहिड़ो अॻवान रहियो आहे जंहिं पंहिंजी ज़िंदगी में जिदोजहद कई, कुर्बानियूं बि ॾिनियूं ऐं नतीजा बि ॾिना। हू को रवायती सियासतदान कोन हो, पर हू पोरिया तबिके मज़दूरनि ऐं हारियुनि जो लीडर हुयो। हिकिड़ो अहिड़ो करेक्टर हो जिन जे लाइ जेको आहे मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो उनखे मां भेटा पेश करे सघां। इहा वॾी ॻाल्हि आहे जो उन दौर में जेको आहे उहो उन दौर जी डिप्टी कलेक्टरी, उन दौर जी डिप्टी कलेक्टरी माना सम्झो त इहा चीफ मिनिस्ट्री बराबरि। जो की तकरीब मुंहिंजो पहिरियों दफ़ो हिन में अचणु थियो आहे। क़ौम में ॿधी ॾिसी वरी ख़ुशी थी। कैमरामैन मुनसिफ मुर्तज़ा सां गॾु शौकत मेमण, KTN न्यूज़, हैदराबाद।